कीअं शरई लिहाज़ सां। मसलन तव्हां असां मुस्लमान हो, तव्हां असां खां ग़लतियूं गुनाह थींदा, हाणे हुकुम आहे त तव्हां तौबा कयो, इस्तिग़फ़ार पढ़ो, ज़िक्र कयो, नमाज़ पढ़ो, क़ुरान शरीफ़ पढ़ो, दुरूद पाक पढ़ो, नेक अमल कयो, हज उमरो कयो, ज़कात ख़ैरात जो, त ताकि तव्हांजा गुनाह छड़नि, तव्हां तो मुसीबतूं हलियूं वञनि। इहो आहे अल्लाह जो शरई रहम। त तव्हां नमाज़ पढ़ंदो तव्हां ते रहम थींदो, क़ुरान पाक पढ़ंदो रहम थींदो, ज़कात ख़ैरात ॾींदो रहम थींदो, रब जो ज़िक्र कंदो रहम थींदो, दुरूद पाक पढ़ंदो रहम थींदो, मुसीबतूं हली वेंदियूं। ॿियो रब जो रहम आहे पूरी काइनात मख़लूक ते। एतिरे क़दुरु जेके दुनिया में ग़ैर मुस्लिम आहिनि, काफ़िर आहिनि, मुशरिक आहिनि, अल्लाह जो सजदो नथा करनि। हैवान जानवर पखी आहिनि, आसमान ज़मीन पूरी काइनात मख़लूक है। इन पूरी काइनात जे मथां अल्लाह जो रहम आहे। उहो रहम कहिड़ो आहे? उहो रहम इहो आहे, हवा पंहिंजे मदार में हले थी, दरियाह पंहिंजे मदार में हले थो, सिज पंहिंजे मदार में हले थो, चंड पंहिंजे मदार में हले थो, आसमान पंहिंजे मदार में बीठो आहे, ज़मीन में ज़िलज़िलो का हरकत नथी अचे। इहो अल्लाह जो रहम आहे। उनजे मथां हिकिड़ो ग़ैर मुस्लिम आहे, काफ़िर आहे, तव्हांजे घोटकीअ जे शहर में रहे थो, इहो